नाज़रीन, कोरोना वायरस जो शिकार वधीक 113 मरीजन दम ॾेई छॾियो। 3084 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर राजपूत। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी जी नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि जे अंदरि 113 अमवात कोरोना जे करे रिपोर्ट थियूं आहिनि ऐं उन्हनि जा अमवात वेंटिलेटर ते रिपोर्ट थियूं आहिनि। पंहिंजे नागरिकनि खे ॿुधाईंदा हलूं त कोरोना जे जेके मुस्बत केसिस, जेके पॉज़िटिव केसिस जी जेकी शरह आहे उन में बनिस्बत गुज़िरियल कुल हफ़्ते जे हिन हफ़्ते उनजी शरह घटि थींदी रही आहे, छाकाणि त हिन वक़्तु जेकी शरह नेशनल कमांड ऑपरेशन सेंटर पारां ॿुधाई आहे त हुनजी 8 जे लॻभॻि इहा शरह आहे। मुस्बत जेके पॉज़िटिव केसिस जी 40,000 खां मथे मजमूई तौर ते जेके कोरोना जा टेस्ट थिया आहिनि उन मां 3084 माण्हुनि में कोरोना पॉज़िटिव आयो आहे। इन सां गॾोगॾु वेंटिलेटर जी जेकी सूरत हाल आहे उन मुताबिक़ मुल्तान, लाहौर, गुजरांवाला जेकी शहर पंजाब जा 2 शहर आहिनि जंहिंमें गुज़िरियल हफ़्ते जी भेट में हिन वक़्तु जेके वेंटिलेटर आहिनि उन में पेशेंट्स जी तादाद थोरी घटि थी आहे, पर ओतिरी हद बहितर न आहे थी जेतिरी हद ताईं जेको वज़ारत सिहत पारां टारगेट रखियो हुयो। यास्मिन राशिद वज़ीर सिहत पंजाब आहे, उन पारां इहो ॿुधायो वियो त पंजाब जे कुझु शहर में मुल्तान, लाहौर ऐं गुजरांवाला में जेके वेंटिलेटर आहिनि, मुल्तान में 70% वेंटिलेटर ऑक्यूपाइड आहिनि, लाहौर में 64%, गुजरांवाला में 59% वेंटिलेटर ऑक्यूपाइड आहिनि, जॾहिं पेशावर में 40%। इन सां गॾोगॾु जेके एक्टिव केसिस आहिनि पाकिस्तान में उन जी तादाद हिन वक़्तु 78,959 थी वई आहे। नाज़रीन खे ॿुधाईंदा रहूं त कोरोना वायरस जे करे SOPs ते अमल दरामद जे हवाले सां इस्लामाबाद में हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे त इस्लामाबाद में जीअं त 8 तारीख़ खां वठी मार्केट्स मुकमल तौर ते बंदि हुयूं। इन सां गॾोगॾु मार्केट्स में हिन वक़्तु बि अगरि ॾिसे त शाम जे पहर ऐं मंझंदि जे पहर में जेकी पुलिस जेकी आहे फौरी तौर ते विज़िट करे थी, चेक थी करे त को शॉप न खुलियल हुजे। इन जे अलावा जेके इस्लामाबाद जा जेके 2 बस अड्डा आहिनि, जैसे हिकु कराची कंपनी में आहे, ॿियो पीर बताई में, उते बि हिन हवाले सां ख़ासि तौर ते सख़्ती कई वई आहे त कंहिं क़िस्म जी पब्लिक ट्रांसपोर्ट जेकी आहे उहा न खुलियल हुजे ताकी कोरोना SOPs ते अमल दरामद थी सघे। जी मुदस्सर, जी महिरबानी।